Assalamu alaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां सिंधी जा जेके मशहूरु फेमस लेखक आहिनि त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। असां पहिरियां उन जे बारे में 2 लेक्चर रिकॉर्ड करे चुका आहियूं। त अॼु जो असांजो पहिरियों मशहूरु फेमस लेखक जेको आहे लालचंद अमरॾिनो साहिबु आहे, जंहिंखे मुख़्तलिफ़ किताब लिखिया आहिनि। त उन जा 10 असां डिस्कस कंदासीं किताब। पहिरियों इन जो किताब जो नालो आहे त सोन वारियूं दिलियूं। ॿियों किताबु आहे त सच तां सदके शाहणो शाह। चोथों इन जो किताबु आहे त ॾुखनि ॾुधी ज़िंदगी, ॾुखनि ॾुधी ज़िंदगी। पंजों आहे त कशीअ जा कश्त, सचल सुहारो, उमर मारवी। सतों किताबु आहे लालचंद अमरॾिनो साहिब जो। 8हों किताब जो नालो आहे त सुहिणी मिहार। 9 लालचंद अमरॾिनो साहिब जो किताबु आहे त शायराना गुल। ऐं 10हों आहे त छूत जो चंड। इहे लालचंद अमरॾिनो जा फेमस किताब आहिनि, छाकाणि त SST टेस्ट जे लाइ त इन मां सवाल 2-3 सवाल पब्लिक सर्विस कमीशन वारा बुक्स मां ॾींदा आहिनि। त इहे इन जे लाइ असां जेके मशहूरु जेके लेखक आहिनि त उन जा जेके मशहूरु किताब आहिनि त उन जे बारे में असां डिस्कस कयूं पिया। असांजो 15हों असांजो फेमस आथर आहे त 14 असां पहिरियां डिस्कस करे चुका आहियूं। त मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहिबु, जंहिं लुत्फ़ लतीफ़ी ऐं शाज रिसालो इन जो लिखियलु आहे। ॿियो असांजो फेमस आथर आहे त नारायण दास साहिबु, जंहिं मुख़्तलिफ़ किताब लिखिया आहिनि त ॻोठाणी कचहरी, गजरान, अनारदाना, मीराणी सिंधड़ी, सिंध जा हुनर। इहे इन जा मशहूरु किताब आहिनि नारायण साहिब जा। ऐं ॿियो असांजो फेमस मशहूरु अल्ताफ़ शेख, जंहिं सफ़रनामे ते तमामु घणो कमु कयो आहे, त उन जा असां मोस्ट 10 जेके सफ़रनामा आहिनि डिस्कस कंदासीं। ऐं पहिरियों सफ़रनामो आहे अल्ताफ़ शेख साहिब जो बंदर बाज़ारियूं, वायूं वणजारनि जूं। टियों आहे त मुंहिंजो सागर मुंहिंजो साहिल, समुंड जी सेवी। छहों आहे त सईअ जो भन ॾींहुं, मकलीअ खां मलाका ताईं। छहों अल्ताफ़ शेख साहिब जो सफ़रनामो आहे। 7हों सफ़रनामो आहे त सिंगापुर थो सॾु करे। ऐं 8हों सफ़रनामो आहे त अनामिका। ऐं 9हों सफ़रनामो आहे जित जर वहे थो जाल, जित जर वहे थो जाल। ऐं आख़िरी जेको हिन जो सफ़रनामे जो नालो आहे त ओमरिया जी अमे कॾे, ओमरिया जी अमे कॾे। इहे हिन जा अल्ताफ़ शेख जा सफ़रनामा हुया जेके असां डिस्कस कयासीं। वधीक असां नेक्स्ट लेक्चर में जेके मोस्ट फेमस आथर आहिनि त उन जे बारे में जेके हिन जा मशहूरु किताब आहिनि त उन जे बारे में डिस्कस कंदासीं। थैंक यू वेरी मच।